हिकिड़ा टे दोस्त आया गुरुजी वटि सत्संग में, नालो हुयो मंगलू राम, झटकू राम, भटकू राम। ठीकु आहे। टई सत्संग में वेठा अची त उन ॾींहुं संत चवनि पिया कि शुभ कर्म कंदा कयो, परोपकार कंदा कयो, दान पुण्य कंदा कयो, भाई जीवन सफलो कयो, कि कंहिंजी मदद कंदा कयो। हिननि टिनिनि ॿुधियो, टई उहे पुलगांव जा। चओ हरे राम। हा हितां जा ई अम्मा, हा पुलगांव जा ई अथव, तव्हांखे यादि अची वेंदो थोरी देरि में। पोइ तव्हां न चवंदव भाई पुलगांव जा हुया कि काथां जा हुया। चओ हरे राम। त टिनिनि इहो ध्यान सां ॿुधियो, टई दोस्त, उन्हनि टिनिनि निर्णय कयो बसि संतनि जो वचन पालन करणो आहे यार, परोपकार करणो आहे। उपकार यानी शुभ कर्म करणो आहे, कंहिंजी न कंहिंजी मदद कंदासीं। ठीकु आहे। टई उथिया, निकिता त थोरो बस स्टैंड जे साम्हूं हिकिड़ी ॿुढी अम्मा बीठी हुई। इहा अम्मा न हुई असांजी, उहा ॿी अम्मा हुई। चओ हरे राम। हिकिड़ी वीचारी ॿुढड़ी अम्मा उहा बीठी हुई, उन वटि एक आध कोई थैलो वैलो बि हुयो। रोड जे हिन पार बीठी हुई, मंगलू राम वियो, उनजो सामान खणी उनखे पार पियो करे। चओ हरे राम। अम्मा खे पार कयूं। ॿिए ॾींहुं आया, संतन पुछियो परोपकार कयव? कि हा साईं परोपकार करे आया आहियूं, ॾाढो ईअं मदद करे आया आहियूं। मंगलू राम खां पुछऊं ॿुधाए कहिड़ी मदद कए? चई हिकिड़ी अम्मा हुते बीठी बस स्टैंड जे पासे हिन रोड ते, त मां उनखे रोड पार करायो। चई अच्छा बढ़िया बढ़िया। भटकू राम खां पुछऊं तूं कहिड़ो परोपकार? चई मां बि उन अम्मा खे पार करायो। संतन चयो तूं बि उन अम्मा खे पार करायो, सामान वामान वधीक हूंदो लॻे थो। ठीकु आहे। झटकू राम तूं ॿुधाए तूं छा कयो भाई? कि साईं मां बि उन अम्मा खे पार करायो। संत वीचारा हैरान थी विया, चयो यार तव्हां टिनिनि हिकिड़ी अम्मा खे कीअं पार कयो अथव बार बार? छा हुन वटि सामान ॾाढो? चई सामान त वधीक न हुयोसि, हिकिड़ो ई थैलो हुयोसि। पोइ टिनिनि जी छो मिली करे उनखे ॿिया बि कम करे पिया सघो? चई साईं छा कयूं, मने ई कोन पई अम्मा, वो पार थियण चाहे ई कोन पई। पर असां चयोसीं न, असांजा संतनि जा वचन आहिनि, असांखे परोपकार करणो आहे। असां ॿिन्हिनि पकड़ियोसीं, टे वरी धक्को ॾिनो, पोइ हितां त वञी होॾे पार थी। ऐं बार बार असांखे चए पई मूंखे पार थियणो ई न आहे। पर असां चयोसीं न, असांखे परोपकार करणो आहे, सेवा करणी आहे। त ॿिन्हिनि पकड़ियो, टे पोइ हितां धक्को ॾिनो त अम्मा सिधो धक्को खाई पार। बाबा वो त ॾाढी गारियूं ॾे बि, पर असां चयोसीं न, संतनि जा वचन आहिनि, असां भले गारियूं खाईंदासीं पर परोपकार कंदासीं। हाणे ॿुधायो अहिड़ो परोपकार। हाणे अम्मा ये हितां जा ई हुया न टई? अम्मा चए थी मां ई हुयमि। वाह अम्मा, धन्य आयो धन्य आयो। चओ हरे राम। त अहिड़ो परोपकार, अहिड़ी सेवा बि न हुजे भाई, हाँ जेकी कंहिंखे तकलीफ़ ॾे। सेवा उहा कि कंहिंजी मदद थी वञे, कंहिंजी दिलि ख़ुशि थी वञे।